अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। भली कार चवां थो सभिनी दोस्तनि खे ऐं जेके दोस्त मूंखे ॾिसनि पिया। ऐं दोस्तो माशाअल्लाह असां जेको नेक्स्ट में अव्हांखे हिकु वीडियो शेयर कयोसीं अव्हां दोस्तनि ताईं, जेको इहो स्टेज ड्रामे जे हवाले सां इहो नेक्स्ट ते थींदो सोजरो। तमामु बहितरीनु असांजो हीउ स्टेज ड्रामो कामयाबु ड्रामो हो ऐं तमामु दोस्तनि उनखे पसंदि बि कयो, लाइक बि कयो। बहितरीनु नमूने सां जेके जिन दोस्तनि उन में जेका परफॉर्मेंस कई ऐं उन्हनि ज़बरदस्त नमूने सां परफॉर्मेंस कई। हर कंहिं पंहिंजे पंहिंजे किरदार सां सचाईअ सां निभायो उनखे। ऐं उन में उन जेको प्ले में स्टेज ड्रामे में मुंहिंजो कैरेक्टर हिकु कॉमेडी कैरेक्टर हुयो, तमामु बहितरीनु कैरेक्टर जंहिंखे अवाम भरपूर नमूने सां इंजॉय बि कयो, ॾिठो बि सही ऐं मज़ो वरितो उन किरदार मां, उन ड्रामे मां, उन स्टोरीअ मां। बहितरीनु हिकु मैसेज हुयो। ऐं हुनखां अलावा दोस्तो मां तव्हांखे ॿी ॻाल्हि शेयर कंदो हलां त हींअर असांजो उहो जेको आहे प्रोग्राम तमामु बहितरीनु वियो। हींअर बीठल आहियां पंहिंजी ॿनीअ ते। अव्हां ॾिसो पिया हीअ मुंहिंजी ॿनी आहे ऐं ॿनी ते आयो आहियां। ऐं ॿनी में मुंहिंजी में राइस लॻल आहे जेका हींअर कुझु कची आहे, कुझु पकी आहे। ऐं जीअं बसि तक़रीबन 20 खां 25 ॾींहं अञा ॿी हीअ जेको आहे असांखे इंतज़ारु कराए थी। ज़ाहिर हीअ पचंदी त इन खां पोइ वरी पोइ हिन में जेको आहे लाभ पवंदो। लाभ खां पोइ इनशाला वरी पोइ चांवरनि जो मज़ो बि वठंदासीं ऐं चांवरनि जी मानीअ जो बि मज़ो वठंदासीं। त मुंहिंजा साईं अव्हांखे हिकु ॿी बि ख़ुशि ख़बरी ॿुधाईंदो हलां त असांजो हिकिड़ो ॿियो नओं प्रोजेक्ट अचे पियो, जेको KTN जे लाइ असांजो प्रोजेक्ट आहे। ऐं अव्हां दोस्तनि खे मां इहा ख़ुशख़बरी ॿुधाइणु चाहियां थो त इनशाला अनक़रीब अव्हां ॿुधंदव असांजे नए प्रोजेक्ट जी जेका अव्हांखे उन शूटिंग बारे में अव्हांखे ॿुधाईंदासूं। ऐं शूटिंग कीअं थींदी आहे, ॾिसणु केॾो आसानु आहे, उनमें रिकॉर्डिंग में जेके मसइला मसाइल पेश अचनि था उहे केतिरा ॾुखिया मरहला हूंदा आहिनि, उहे ज़रूरु अव्हां ते शेयर कंदासूं। तेसीं ताईं वठंदासीं अव्हां खां इजाज़त, अव्हां ॿाहिरनि खां हिन काज़ी सत्तार खे ॾींदा इजाज़त।